बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ज़ख़्म मथां ज़ख़्म सही अञा त मां जियां पियो। ज़ख़्म मथां ज़ख़्म सही अञा त मां जियां पियो। अञा त वेड़ पई हले अञा त मां विढ़ां पियो। ही देस धरती पंहिंजी पर ही देस धरती पंहिंजी पर ग़ुलाम थी असां रहूं। ही देस धरती पंहिंजी पर ग़ुलाम थी असां रहूं। सिंधु दरियाओ आ पंहिंजो चुके पाणी या लहे सिकूं। मां क़ैद सिंध थो ॾिसां जलां ॿरां रिझां पियो। अञा त वेड़ पई हले अञा त मां विढ़ां पियो। अस्सलाम वालेकुम साथियो, जीअं तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त अॼु 8 फेबरवरी आहे, योम शहादत इरशाद रांझाणी। इरशाद रांझाणी उहो वाहिद सिंधी हुयो जंहिंखे कराची में सरेआम बेदर्दीअ सां क़तलु कयो वियो हो। अॼु मूंखे हिन वीडियो पैगाम में जेके बि दोस्त ॾिसी रहिया आहियो, अवां तमामु दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त इरशाद रांझाणी जी शहादत ते ख़िराज अक़ीदत पेश कंदे सोशल मीडिया ते वधि खां वधि लिखो ऐं उन जी शहादत खे ख़िराज अक़ीदत पेश कयो। इरशाद रांझाणी खे अॼु ही शेर डेडिकेट कंदुसि। हिकिड़ो इंसाफ़ जो अहिड़ो ओतर घुले, हिकिड़ो इंसाफ़ जो अहिड़ो ओतर घुले जीअं हाबिल जो केस ॿीहर खुले। हिकिड़ो इंसाफ़ जो अहिड़ो ओतर घुले जीअं हाबिल जो केस ॿीहर खुले। जंहिंजो प्यालो अदालत में आणे सघे, जंहिंजो प्यालो अदालत में आणे सघे जीअं सुकरात इंसाफ़ माणे सघे। हिकिड़ो इंसाफ़ जो अहिड़ो ओतर घुले जीअं हाबिल जो केस ॿीहर खुले। जंहिंजो प्यालो अदालत में आणे सघे जीअं सुकरात इंसाफ़ माणे सघे। तुर्त अमली मकाफ़ात लिखजी अचे, तुर्त अमली मकाफ़ात लिखजी अचे। ताज कंडनि जो ईसा जो छिकजी अचे। मुनसफ़ी जी अदालत में कलंदर अचे, मुनसफ़ी जी अदा में कलंदर अचे। कोन लश्कर सां ॿीहर सिकंदर अचे। दर्द जाॻियो आहे पंहिंजा अमल तोड़जनि, दर्द जाॻियो आहे पंहिंजा अमल तोड़जनि। दोस्तो, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जो ॾींहुं 8 फेबरवरी जो योम शहादत आहे इरशाद रांझाणी जी। अवां तमामु दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त वधि खां वधि सोशल मीडिया ते इरशाद रांझाणी खे ख़िराज अक़ीदत पेश कयो। जिए सिंध, जिए लतीफ़, हक़ मौजूद।